हिते अमांखे ॿुधायो त लाड़काणे में 8 वरियनि जी धीउ नवेला खे क़त्ल करण वारे केस में नामज़द जवाबदार वालिद अदालत में पेश थियो आहे। जवाबदार नवीद ख्वावर खे मार्केट पुलिस रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार नवीद ख्वावर खे वधीक 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार कुझु ॾींहं अॻु पंहिंजी धीउ नवेला खे क़त्ल करण वारो बयान पुलिस आॾो ॾिनो हुयो। अहम ख़बर खे ॾियूं पिया। लाड़काणे में 8 वरियनि जी धीउ नवेला खे क़त्ल करण वारे केस में नामज़द जवाबदार वालिद अदालत में पेश कयो वियो। जवाबदार नवीद ख्वावर खे मार्केट पुलिस रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार नवीद ख्वावर खे वधीक 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार कुझु ॾींहं अॻु पंहिंजी धीउ नवेला खे क़त्ल करण वारो बयान पुलिस आॾो ॾिनो हुयो। लाड़काणे मां अवांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। 8 वरियनि जी धीउ नवेला खे क़त्ल करण वारे केस में नामज़द जवाबदार वालिद अदालत में पेश थियो आहे। जवाबदार नवीद ख्वावर खे मार्केट पुलिस रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार नवीद ख्वावर खे वधीक 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काणे में 8 वरियनि जी धीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार नवीद जेको ख्वावर आहे उनखे मार्केट थाणे जी पुलिस रिमांड पूरो थियण बाद ॿीहर 5 जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो आहे, जिते अदालत खे रिमांड जी इस्तदा कई। पुलिस अदालत खां रिमांड जी इस्तदा कई ऐं जंहिं ते अदालत सगोरीअ जेके जज आहे उन 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले जवाबदार नवीद ख्वावर कयो आहे। ऐं उन मौक़े ते जेको आहे धीउ नवेला खे क़त्ल कंदड़ जवाबदार जेको आहे नवीद ख्वावर जे वकील मीडिया खे ॿुधायो त नवीद ख्वावर खे पुलिस अॼु ॿीहर रिमांड लाइ पेश कयो आहे, जिते अदालत वधीक 3 ॾींहनि जे रिमांड ते हिनखे पुलिस हवाले करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।